इलेक्शन कमीशन केपी ज़मीनी चूंड जो पहिरियों मरहलो नामज़दगी कागज़नि जी अॼु तारीख़ आहे जॾहिं त सूबे में 8 क़ौमी असेंबली जे तकनि ते 16 मार्च ते नंढी चूंड थींदी। उम्मीदवारनि जी लिस्ट जारी कई वई आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ में ॾिनासीं। इलेक्शन कमीशन मूजिबि केपी ज़मीनी चूंड जो पहिरीं मरहले में नामज़दगी कागज़नि जी अॼु तारीख़ आहे जॾहिं त सूबे में 8 क़ौमी असेंबली जे तकनि ते 16 मार्च ते नंढी चूंड थींदी। उम्मीदवारनि जी लिस्ट जारी कई वई आहे। 13 फरवरी ताईं जांच पड़ताल कई वेंदी। अपीलूं 16 फरवरी ताईं जमा करायूं वेंदियूं। फ़ैसिलो 20 फरवरी ताईं थींदो। इलेक्शन कमीशन केपी ज़मीनी चूंड जो पहिरियों मरहलो नामज़दगी कागज़नि जी अॼु तारीख़ आहे जॾहिं त सूबे में 8 क़ौमी असेंबली जे तकनि ते 16 मार्च ते नंढी चूंड थींदी। उम्मीदवारनि जी लिस्ट जारी कई वई आहे जॾहिं त 13 फरवरी ताईं जांच पड़ताल कई वेंदी। अपीलूं 16 फरवरी ताईं जमा करायूं वेंदियूं। फ़ैसिलो 20 फरवरी ताईं थींदो।